दोस्तों सलाम। मां आहियां तव्हांजो हैदरमला। पाण अक्सर जॾहिं तारीख़ जा वर्क वरायूं था, तारीख़ जे झरोकनि मां कुझु शयूं खणी अचूं था, गुफ़्तगू कयूं था, लिखूं था ऐं पढ़ूं था, त ज़ाहिर आहे असीं तारीख़ में जेके असांजा अॻुवाण रहिया, असांजे वतन मादिरे वतन सिंध जी सियासत जी अॻुवाणी वारे किरदार में रहिया, लीडर रहिया, उन्हनि बाबति तज़िया कयूं था या उन्हनि जी सियासत, उन्हनि जे इल्मी अदबी पोरे बाबति जॾहिं गुफ़्तगू कयूं था ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु जॾहिं असीं साईं जियमसद बाबति गुफ़्तगू कयूं था त फ़ौरन जेकॾहिं असीं को कॉलम लिखूं था त उन्हनि जा जेके कमेंट्स आहिनि उन में सवनि जी तइदाद में गारियूं लिखी अचनि थियूं, या जेकॾहिं असां का वीडियो ठाहियूं था त उन्हनि जे कमेंट्स में फ़ौरन हिकिड़ो जुमिलो अचे थो, साईं भुगसे सैयद में वरितल हुयो, साईं सन जा मुनकर हो, काबे जा मुनकर हो। हाणे उन सभिनी दोस्तनि खे इहा ख़बर ई कान्हे का त असां सन जई आहियूं, असां सन में पढ़िया आहियूं। मुंहिंजी सॼी जेका तइलीम थी आहे सेकेंडरी जी, उहा सॼी सन में थी आहे ऐं को बि ॾींहुं अहिड़ो न आहे जंहिंजे इंटरवेल ते रिसेस ते मां साईं जियमसद वटि न वियो हुजां। ऐं साईं जियमसद खे मूं इंतिहाई वसी कलब ऐं वसी दस्तरखान वारो हिकिड़ो अॻुवान ॾिठो ऐं उनजी शख़्सियत खां ई मुतासिर थी असां क़ौम पर सियासत में इन थियासीं। हाणे या त साईं जियमसद खे असां हिकिड़े मुर्शिद ऐं पीर वांगुरु पूॼूं, या साईं जियमसद खे हिकिड़े सियासी अॻुवाण वांगुरु असां ॾिसूं ऐं उन बाबति असां तज़ियो कयूं। साईं जियमसद हिकिड़ो स्कॉलर हो, उन तमामु वॾी रिसर्च कई ऐं आम तौर ते चयो वञे थो त साईं जियमसद 60 किताब लिखिया, पर मां पंहिंजी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मां साईं जियमसद जा 32 किताब पढ़ियो आहियां ऐं उनजे हिकु लफ़्ज़ बाबति मां ॻाल्हाए सघां थो। ऐं मां पंहिंजे साथियुनि खे बि, जॾहिं असांजा तरबियती सर्कल्स हलनि था, स्टडी सर्कल्स हलनि था, निशस्तूं थियनि थियूं, त मां पंहिंजनि साथियुनि खे बि ऐं मां पंहिंजे फेसबुक वाल ते बि लिखंदो रहियो आहियां त साईं जियमसद जा ख़ुसूसन जेके किताब 6 आहिनि उहे ज़रूरु पढ़ो, जंहिंमें नई सिंध ला जुदोजहद आहे ऐं पैगाम लतीफ़ आहे, सिंधू जी साञा आहे, जीअं ॾिठो मूं आहे ऐं गॾोगॾु साईं जी जेका जनम कथा आहे उहे किताब ऐं दयारे दिल दास्तान मोहब्बत, मां त खुली दिलि सां दोस्तनि खे फेसबुक ते बि लिखंदो आहियां त उहे किताब तव्हां ज़रूरु पढ़ो। त इन जो मक़सदु इहो आहे त असां साईं जियमसद सां जेका बुग़्ज़ वारी जेका ॻाल्हि आहे सा त असांजी साईं सां आहे कान। साईं सां असांजो जेको रिश्तो आहे उहो इल्मी अप्रोच वारो रिश्तो आहे ऐं साईं जियमसद जी जेका सियासत आहे उन सियासत बाबति असांजो हिकिड़ो अलॻि थलॻि ख़्यालु आहे। उहो रुॻो असांजो अलॻि थलॻि ख़्यालु कोन्हे, उन बाबति मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि गुफ़्तगू कई आहे, मकतब फ़िक्र जे माण्हुनि किताब लिखिया आहिनि ऐं साईं जियमसद कॾहिं बि उन ते अरो न थियो। मसलन मौजूदा क़ौमी शाइर हलीम बाग़ीअ जे हाज़िर सर्विस जेको मुर्शिद आहे, उन ख़ानदान जो पीर इब्राहिम सरहंदी, उन किताब लिखियो सिंध सुवारी ऐं उहो किताब साईं जियमसद जो जीअं ॾिठो मूं किताब जो तनक़ीदी जाइज़ो, इन ते ग़लति उन में जुमिला लिखियल हुआ। साईं जियमसद खे उन पोस्ट करे किताब मोकिलियो। साईं जियमसद छा कयो? साईं जियमसद इहो कयो जो पंहिंजा जेके महफ़िल में वेठल दोस्त आहे उन मां हिकिड़े दोस्त खे चई त इहो किताब पढ़, ऐं उहो मुस्तक़िल तौर ते उहो किताब सॼो साईं जियमसद पढ़ायो ऐं पाण ॿुधई ऐं जेके उनजे उताक ते मौजूदु माण्हू आहे उन्हनि खे बि चई त हीउ ध्यानु सां ॿुधो। पोइ जेको माण्हू आयो पिए उनखे साईं जियमसद उहो सिंध सुवारी किताब गिफ्ट कयो पिए त बाबा हीउ मूं ते पीर साहिबु किताब लिखियो आहे, तव्हां पढ़ो। तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त साईं जियमसद वटां जॾहिं उहे पोस्ट थी वियल किताब ख़तमु थी विया त साईं पीर साहिब खे ख़त लिखियो त तव्हांजा मोकिलियल किताब मूं वटां ख़तमु थी विया आहिनि, महिरबानी करे मूंखे ॿिया किताब मोकिलियो। उन वक़्तु साईं जियमसद ते किताब लिखिया विया, जंहिंमें रसूल पलीअ साहिबु किताब लिखियो अंधा ऊंधा वेज ऐं रहबर ऐं रहज़न। उन में पलीअ साहिबु साईं जियमसद जी सियासत जो तनक़ीदी जाइज़ो वरितो, साईं जियमसद बाबति लिखियो त साईं जियमसद जी सियासत पंजाब जे ख़िलाफ़ त आहे, पर जेके इस्साली तबका सिंध में आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ न आहे। ऐं साईं जियमसद जे पैगाम लतीफ़ ते किताब में पलीअ साहिबु लिखियो, उन ते तनक़ीद कंदे लिखियो त साईं जियमसद लतीफ़ खे पंहिंजे सियासी मक़सद लाइ इस्तेमालु कयो आहे। ऐं ॿिया खोड़ सारा पासा जेकॾहिं तव्हां ॿ किताब पढ़ंदो, साईं जियमसद कॾहिं बि इहो न चयो त पलीजा साहिबु तव्हां मुंहिंजे बुग़्ज़ में वरितल आहियो, या साईं जियमसद उनजो को हथु बंदि कयो हुजे या उनखे का नोज़बिल्ला का गार न हुजे या घटि वधि ॻाल्हायो हुजे। उन वक़्त में मोहम्मद मूसा भुट्टो
जमा इस्लामी जो हो उन किताब लिखिया, खोड़ सारा उन जा किताब अॼु बि मार्केट में मौजूदु आहिनि। तव्हां गूगल कयो, नेट ते चैट GPT में तव्हांखे उहे किताब मिलंदा। मां तव्हांखे ॿुधायां थो त असीं जॾहिं नवां सियासी कारकुन थियासीं त मार्क्सिज़म खे पढ़ण जी कोशिशि कईसीं। त मां हैदर चौक हैदराबाद तां किताब पढ़तो मार्क्सिज़म छा आहे, ऐं आउं घरु खणी आयुसि। सॼो मार्क्सिज़म जे ख़िलाफ़ु किताब हो, मोहम्मद मूसा भुट्टे जो लिखियलु किताब हो। साईं जी एम सैद मोहम्मद मूसा भुट्टे जो कॾहिं बि हथु बंदि कोन कयो, उन सां मुंहुं न गुंजायो। डॉक्टर मुबारक अली किताब लिखियो आहे साईं जी एम सैद ते, लिखियो अथसि त साईं जी एम सैद तारीख़ जा ग़लति हवाला ॾिना अथसि। साईं जी एम सैद रोमानवी तारीख़ लिखी आहे। साईं जी एम सैद तारीख़ खे दुरुस्त नमूने सां लिखियो ई कोन्हे को। जेके साईं जी एम सैद जी किताब में सूदे 24 सालनि तारीख़ी हवाला आहिनि या ॿियनि किताबनि में, उनखे उन रद्द कयो आहे। साईं जी एम सैद कॾहिं डॉक्टर मुबारक अली ते कावड़ न कई। वेंदे 1998 में अब्दुल वाहिद आरीसर किताब लिखियो असां जीअं जिए को। उन असां जीअं जिए को किताब में जेको मवाद आहे उन में अब्दुल वाहिद आरीसर लिखे थो त साईं जी एम सैद अदम तशद्दुद जो फ़लसफ़ो त ॾिनो, नज़रियो त ॾिनो, पर जॾहिं रियासत तशद्दुद करे त उनखे कीअं अपनाइजे उन बाबति साईं जी एम सैद कुझु कोन हो। आरीसर लिखे थो त जी एम सैद जी शख़्सियत एॾी वॾी हावी थी वई हली जो उन जे बाबति ॻाल्हाइण या उन ते तनक़ीद करणु गद्दार थियण जे बराबरि हो। माण्हुनि गद्दार करार ॾियणु शुरू कयो। आरीसर उन किताब में लिखे थो त सियासी कारकुन जी तरबियत कान थी, घुरबल तंज़ीम कान पैदा कई वई, नज़रियो त ॾिनो वियो पर हिकमत अमली कान ॾिनी वई। इन क़िस्म जा खोड़ सुवाल तनक़ीदी पासा अब्दुल वाहिद आरीसर इन किताब में जेको हुनजो पंहिंजो लिखियलु किताब आहे उन में ज़िक्र कयो आहे। उन खां पोइ जाम साकी उन ते लिखियो आहे। ईअं मुख़्तलिफ़ मक्तब फ़िक्र जे माण्हुनि साईं जी एम सैद बाबति लिखियो ऐं ॻाल्हायो आहे। त इहो चवणु त तव्हां जॾहिं तारीख़ ते गुफ़्तगू कयो, जॾहिं तव्हां तारीख़ जे वर्कनि खे वरायो, जॾहिं तव्हां हक़ीक़तूं पेश कयो त तव्हां फ़ौरन चई छॾियो त इहो बुग़्ज़ सैयद आहे या बुग़्ज़ सन आहे। ऐं सम्झां थो इहा नाइंसाफ़ी आहे। ऐं घटि में घटि सियासी कारकुन जेके तव्हां सियासी कारकुन असीं सियासी कारकुन उनखे वसी कलब ऐं वसी दिलि थियणु खपे। साईं जी एम सैद चयो आहे त मुंहिंजा पोइ लॻ सालीह थींदा, मुंहिंजा पोइ लॻ घारियाल कोन थींदा, मुंहिंजा पोइ लॻ ॿियनि जी तज़लील कंदड़ न थींदा। साईं जी एम सैद जा जेकॾहिं तव्हां पोइ लॻियो त घटि में घटि साईं जी एम सैद जे इन कौल जी त पोइवारी कयो। ऐं साईं जी एम सैद पंहिंजी शख़्सियत में हमागीर हो, उहो वॾो स्कॉलर हो। ऐं हुन छा ते न लिखियो आहे, हुन सक़ाफ़त ते, कल्चर ते लिखियो आहे, हुन सियासत ते लिखियो आहे, हुन सूरमनि ते लिखियो आहे, हुन मुहबत ते लिखियो आहे, हुन तारीख़ ते लिखियो आहे, हुन लतीफ़ ते लिखियो आहे। मुख़्तलिफ़ जेके पासा आहिनि उन ते उन लिखियो आहे। ऐं साईं जी एम सैद खां फ़कीर मोहम्मद लाशारी इंटरव्यू में पुछियो त साईं तव्हांजूं टे कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि? त साईं जी एम सैद बिल्कुलु ख़ुशि थी खिली चयो त मुंहिंजूं टे कमज़ोरियूं आहिनि। हिकिड़ी हीअ त मां ॻोठाणो आहियां ऐं ॻोठाणे जूं जेके इलतूं आहिनि उहे इहो आहे त ॻाल्हियुनि में पंहिंजो वक़्तु विञाईंदो आहे, गिला में पंहिंजो वक़्तु विञाईंदो आहे। ॿियो मां घटि पढ़ियल आहियां। जंहिं माण्हूअ 60 किताब लिखिया उहो चए थो मां घटि पढ़ियल आहियां। उन सबबु इहो त साईं जी एम सैद कंहिं स्कूल में कंहिं मक्तब यूनिवर्सिटी में पढ़णु कोन वियो, पर साईं इहो क़बूलु कयो। एतिरनि सारनि मौज़ुअनि ते लिखण खां पोइ बि साईं चयो त मां घटि पढ़ियल आहियां। टियों जेको साईं चयो त मां जज़्बाती आहियां। इन करे पलीजी खां वठी अब्दुल वाहिद आरीसर ताईं या असां ताईं जेके साईं जी एम सैद खे पढ़ूं था ऐं जिन साईं जी एम सैद खे वेझड़ाई खां ॾिठो आहे, जेके जी एम सैद खे ते ॻाल्हायूं था, असां लिखूं था, त असां सभु चऊं था साईं जी एम सैद जी सियासत जेका हुई उहा जज़्बाती हुई। पाण सॼी सियासत में जज़्बाती तौर ते पंहिंजा फ़ैसिला कया आहिनि, जंहिंजे करे सिंध खे फ़ाइदे बदिरां नुक़सानु थियो आहे। त असीं चऊं था साईं जी एम सैद स्कॉलर आहे, साईं जी एम सैद वॾो पढ़ियलु लिखियलु ॾाहो माण्हू आहे, साईं जी एम सैद आलिम आहे। बाक़ी उनजो सियासत जो पासो जेकी बि हुन सियासत कई उन में उनखे नाकामी मिली। इहो डिबेटिंग बहस आहे, इन ते डिबेट करे सघे थी, इन ते लिखी सघे थो, ॻाल्हाए सघे थो। असीं बि ॻाल्हायूं, तव्हां बि ॻाल्हायो, असीं बि दलील ॾियूं, तव्हां बि दलील ॾियो, तव्हां बि लिखो, असीं बि लिखूं ऐं हिक ॿिए खे सम्झायूं। इहो मुमकिन आहे त रुॻो तव्हां सही हुजो या इहो बि मुमकिन आहे त रुॻो असीं ग़लति हुजूं। तव्हां बि ग़लति थी सघो था, असीं बि ग़लति थी सघूं था। हिक ॿिए सां जॾहिं बहस कंदासीं, ॻाल्हाईंदासीं ऐं समाज में बहस खे जेकॾहिं तव्हां बंदि छॾंदो त हीउ समाज मरी वेंदो। हिन समाज खे दलील ऐं मंतक जी ज़रूरत आहे, हिन समाज खे तारीख़ ॾांहुं रुजू करण जी ज़रूरत आहे। सिंध खे ब्रेक थियण लाइ थ्रू ॾियण लाइ ज़रूरी आहे त साईं जी एम सैद ऐं उन जा हम असर ऐं उन दौर जी जेका सियासत आहे उन ते गुफ़्तगू कजे, उन ते ॻाल्हाइजे, उन ते लिखिजे। जेतिरो घणो ॻाल्हाइबो, जेतिरो घणो लिखिबो, ओतिरो साईं जी एम सैद निखरी निर्वार थींदो।
तव्हां निखरण ऐं निर्वार थियणु छो नथा ॾियो साईं जियमसद खे? तव्हां साईं जियमसद खे मुर्शिद जे कूज़े में छो बंदि कयो वेठा आहियो? तव्हां छो उन जा मोतक़द थी विया आहियो? सियासत में मोतक़द ई न हलंदी आहे। सियासत पॉलिटिकल साइंस आहे, सियासत आर्ट आहे, हीउ लोहार को कमु आहे, हीउ मीनाकारी जो कमु आहे। इन करे शख़्सियत परस्ती, अक़ीदे परस्तीअ मां निकिरो, जदीद दुनिया जा माण्हू थियो, नवां माण्हू थियो, हिक ॿिए बाबति रविया दुरुस्त कयो, गुफ़्तगू कयो। ऐं वरी ॿीहर चवां थो, तव्हां मुंहिंजी हिन सॼी गुफ़्तगू में या मुंहिंजी समूरे लिखण में कॾहिं बि साईं जियमसद खे ख़ाली जियमसद न ॾिसंदो। मां पंहिंजे गुफ़्तगू में या त लिखंदुसि ॻाल्हाईंदुसि त साईं जियमसद करे ॻाल्हाईंदो आहियां, या जॾहिं मां लिखंदो आहियां त साईं जियमसद या जनाब जियमसद करे कंदो आहियां। असांजे दिलनि में साईं जियमसद लाइ एतिरो एतिराम, एतिरी इज़त आहे।